हुकूमत जे ऐलान खां पोइ जेको छंछरु आचर ॾींहुं लॉकडाउन कयो वियो आहे, हिते तमामु ग़रीब जेको मज़दूर तबिको आहे उहो परेशान आहे। उहो पंहिंजा वीचार छा थो ॾिए, अचो त लॉकडाउन ख़त्म थियल हुई 5 ॾींहंनि जी, तंहिं हूंदे बि हीअ 2 ॾींहं जेके लॉकडाउन जा आहिनि इहे बि ख़त्मु कयो त असां पंहिंजे रोज़गार सकून था कयूं। जीअं त तव्हांखे अपील आहे त हीअ 2 ॾींहं बि जेके लॉकडाउन ख़त्मु कयो, असां बेरोज़गार वेठा आहियूं, खाइण लाइ असां परेशान आहियूं। तव्हांखे इहा अपील आहे। छंछरु आचर ॾींहुं लॉकडाउन जेको आहे सो ख़त्मु कयो वञे। असीं ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असांजी रोज़गारी कान्हे का, असीं बेरोज़गार वेठा आहियूं। इहो तमामु ख़राबु ॻाल्हि आहे। जेको मज़दूर तबिको आहे उहो 2 ॾींहं बुख ते थो सुम्हे ऐं मज़दूरी लाइ का शइ कोन्हे। लॉकडाउन जे करे माण्हू ॾाढो परेशान थी वियो आहे। लॉकडाउन जीअं 5 ॾींहं खोलियो वियो आहे, ईअं सॼो हफ़्तो खोलियो वञे त पाण बहितर थी। लॉकडाउन का ऐलान किया है वो फौरी तौर ख़त्म किया जाए और हमें फाका कशी से बचाया जाए। हम अगर शाम को घर जाएं तो अपने बच्चों के लिए क्या लेकर जाएं। हुकूमत से अपील है कि ये जो 2 दिन का लॉकडाउन का ऐलान किया है वो ख़त्म किया जाए। जीअं त तव्हां मज़दूर तबिके जा वीचार ॿुधा, हुनजो इहो चवणु आहे त जीअं 5 ॾींहं कारोबार हले पियो त हुकूमत खे खपे छंछरु आचर ॾींहुं बि लॉकडाउन ख़त्मु कयो वञे। जीअं त असां मुस्तसिल पंहिंजे रोज़गार सां लॻा पिया हुजूं ऐं असां फाका कशी खां बची सघूं। नाज़रीन, कैमरामैन सां गॾु सलीम पंवर, राज न्यूज़ मटियारी।